मुराद जिन लाइ मां हिते आयुसि पंहिंजा अबाणा कख छॾे आयुसि, मिट माइट छॾे आयुसि, जिन लाइ रतूं आहिनि, जिन लाइ मां सीने ते गोलियूं खाधियूं, जिन लाइ रात ॾींहुं मां टांडनि ते हलंदो रहियुसि, उन्हनि पंहिंजनि मूंखे ठुकराए छॾियो आहे मुराद, उन्हनि पंहिंजनि ठुकराए छॾियो, उन्हनि मूंखे सभिनी ग़लति सम्झो, पर हाणे मां सभिनी खे ॿुधाईंदुसि मुराद त ही शेर खान कमज़ोर ऐं बुज़दिल नाहे जो बुज़दिलनि वांगुरु मैदान छॾे भॼी वञे। जिन मुंहिंजे पुठीअ पोयां वार कयो आहे, हाणे शेर खान उन्हनि जे सीने ते चढ़ी वार कंदो। अॼु खां पोइ ये शेर खान खुलम खुला ऐलान करे थो, जेसीं ताईं बहाल खान ऐं उनजे वाठनि खे कब्रिस्तान बीड़ो न कंदुसि, हिकु पल बि जेल सां न वेंदुसि। शेर खान जल्दबाजी में वरी भी न मार खाई वञे। मार खाधी आहे सब्र करण ते ऐं दरगुज़र करण ते। जॾहिं जॾहिं मूं ही हथियार सिधो कयो, मुंहिंजे ई हमरान मूंखे रोकियो। हाणे जॾहिं मुंहिंजा हमरा मुखालत थी विया आहिनि, मुराद ईअं सम्झ त ही मुंहिंजा हथ आज़ाद थी विया आहिनि, आज़ाद। हाणे मां ॿुधाईंदुसि बाहुल खान खे शेर खान सां दुश्मनी सस्ती नाहे, सिर घुर्जनि सिर। कंहिंजो पे इंतजार करी? वली जो? हू तो तोखे उन ॾींहुं बि ॿुधाए चुको आहे त इन बारे में हू तुंहिंजी का बि मदद कोन कंदो। ऐं मूं बि तव्हांखे साफ़ साफ़ ॿुधाए छॾियो आहे त जेसीं ताईं मुंहिंजी अरबेली हिन घर में वापसि न ईंदी त रुस्तुम जो तव्हांखे को बि ॾस पतो न मिलंदो। अदा रहम कयो असांजे मथां। जेकॾहिं तव्हां रुस्तम खे ज़ाहिर न कयो न त अदा रुस्तम जी मां मरी वेंदी ऐं हुन सां गॾु हीअ तव्हांजी बदनसीब भेण बि मरी वेंदी। अदा ये घोड़ा मुंह अॻियां नवा आहे ये घोड़ा। मां तुंहिंजे मथां रहम खाइण वारो न आहियां। जॾहिं मुंहिंजी दिलि रत जा ॻोढ़ा रोए पई न ऐं मुंहिंजी केर बि मदद करण वारो न आहे त पोइ मां तुंहिंजी कीअं मदद थो करे सघां? अदा एॾो ज़ालिम न थी। जेकॾहिं तूं हिन भेण जी दिलि हज़ारींदे न त ख़ुशि तूं बि न रही सघंदे। जेकॾहिं मुंहिंजो घर बर्बाद थियो न त तुंहिंजो घर बि कॾहिं आबाद कोन थींदो। ऐं जेकॾहिं मुंहिंजो रुस्तम मूंखे न मिलियो न त तुंहिंजी अरबेली बि तोखे कॾहिं कान मिलंदी। दुनिया खे बाहि लॻाए छॾींदुसि जेकॾहिं मुंहिंजी अरबेली मूंखे न मिली। हींअर त हिकु रुस्तम मुंहिंजी क़ैद में आहे न। जेकॾहिं ॿिनि ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजी अरबेली जो ॾस न ॾिनऊं त पोइ तुंहिंजे घर जे सभिनी भातियुनि खे ॿधी खणी ईंदुसि। मारे छॾ, भले असांखे मारे छॾ, पर अदा तोखे बि कॾहिं ख़ुशियूं कोन मिलंदियूं जेकॾहिं तो मूंखे हेॾा नाउमीद मोटायो त। हीअ झोली अथई बादशाह पीर जी, रुस्तम खे आज़ाद कर। मरी वियो तुंहिंजो रुस्तम, मरी वियो। जेकॾहिं ज़िंदा हुजे त मां हुनखे आज़ाद कया न। असां हुनखे मारे छॾियोसीं ऐं हाणे तव्हां डर मुंहिंजो वधीक
दिमाग खराब न कर, निकर। ये न छो मुझे रुस्तम जिंदा है। कौन थी बुधी छा मुंह चोर मरियो निकरता अदा निकर अदा निकर अदा हटा। छत्ता बिदाई मुखे ते छो गिलिया यही चली ॻाल्हि छा आहे ॿुधा ॿुधा। हमज़ा हमज़ा मूं हिकिड़ी नई अटकल सोची आहे रब्बो मां जान छॾाइण जी। पोइ देर न कर जल्दी ॿुधा चरी। अॼु या सुभाणे रबू मोल में वठी तो निकाह हला पोइ उनखे कीअं मुंहुं ॾींदासीं। मूं सोचियो आहे त छा छो थो ठही ॿुधा त सही। हमज़ा मूं सोचियो आहे त असीं रब्बो खे चऊं अरबेली जबल खे पसंदि करे थी। छा अॼु जबल खे जी पसंदि करे। अरे न न बेवकूफ़, जॾहिं जबल खे ऐं रब्बो खे असीं पाण में बेड़ाए छॾींदासीं न त असांखे कुझु ॾींहं जी मोहलत मिली वेंदी। हल रे तूं त वॾी चालाक आहे ॿियो मूंखां बि वधीक। आख़िर ज़ाल कंहिंजी आहियां। इहा ॻाल्हि त आहे। पोइ कयूं रब्बो खे बेवकूफ़। अच्छा त भाई पर इहो असांजो नाटक घणा ॾींहं हली त कोन सघंदो। अरे चरिया जेकी 4 ॾींहं हलियो कुझु सोचण जी मोहलत त मिलंदी न। पोइ वरी को नओं नाटक कंदासीं जेसीं हितां भॼण जी का वाट मिले। ॻाल्हि भली जी करी पुराना कुल ठही पर केमल कमु करे थो केमल कोन थो करे। मां तव्हांखे छा सम्झायां, मूंखे त पाण खे कुझु सम्झ में नथो अचे। केॾी महिल अदा जन चवनि था त रुस्तम जीअरो आहे ऐं केॾी महिल चवनि था त अम्मा अम्मा संभाल पाण के, रुस्तम जिंदा है। यही असां सिर्फ दिल खे कूड़ा दिलासा था पिया ॾियूं, हक़ीक़त खे तस्लीम करणो ई पवंदो। रानी मूंखे सिर्फ एतिरो ॿुधाए, जॾहिं पहिरियों दफ़ो तुंहिंजे भाइरनि रुस्तम जी मौत जी ॻाल्हि कई त उनखे मारण ऐं दफ़न करण जी ॻाल्हि कयाऊं या न? उन्हनि चयो त असां रुस्तम खे मारे उतां किथे खॾ खड़ी उनमें बाबा कूड़ ऐं सच जी तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं असीं पुलिस जी मदद सां उतां कंहिं वथाण जी तलाशी करायूं। जेकॾहिं सौट खे उन्हनि मारे उते दफ़न कयो हूंदो त वथाण जे भर में अदा वारनि खॾ कई हुई जेका मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आई हुयसि। जेकॾहिं सौट खे मारियो अथऊं न त सौट जो लाश उते ई दफ़न हूंदो। पर पुट डीएसपी साहब वलीदाद जे मथां चढ़ाई कंदो। हाँ बाबा, मूं डीएसपी जो पी तलाश करे छॾियो आहे जेको डीएसपी खे ॾंढो ॾींदो। त पोइ देर न कर पुट, जेतिरो जल्द थी सघे पुलिस वारनि जी मदद सां वलीदाद वारनि जे मथां छापो हणाए ऐं हर शक वारी जगह जी तलाशी वठा। तो सुठो ना है क्यों मोला दादा, तो सुठो ना है क्यों? भेण राणीअ खे रुआरे ना उमेद करे घरां कढी छॾी। हाणे भेण जूं बदुआऊं तोखे ख़ुशि रहण ॾींदियूं? भली मौलादात जो को बि ॾोह नाहे, छोरी जो अची दिमाग़ ख़राब थियो आहे। हाँ काल कालो को ॾींहुं आहे मुड़ुस खे माराइण जे कढी ऐं अॼु हुनजी मौत ते मातम थी करे। जन्नत तू मोला दादा जो तरफ न वठ, तू सिर्फ मूंखे हिकु सवाल जो जवाब ॾे। ॿुधाए कहिड़े सवाल जो जवाब? मूंखे रुगो इहो ॿुधाए, इहो ॿुधाए त मुंहिंजे मौत ते तू मातम कंदीअ या सहरा चवंदीअ? अलाही न कंदो वली,
तोखां पहिरियां मुंहिंजो मौत थींदो। अदा तो पंहिंजी मौत जो ऐं रोइण पिटण जो ज़िक्र छॾियो। न तूं मरंदे न भाॼाई मरंदी, पर जेकॾहिं अरबली वापसि न मोटी न तव्हां ॿिन्ही खां पहिरियां मां ज़रूरु मरंदुसि। जन त मां कंहिंखे मुंहुं ॾेई कंहिंखे मुंहुं ॾियां? हिन बेवकूफ़ खे सम्झाया या अतीअ जे ताउन ऐं सुॾकनि जो दाद फरियाद कयां? तूं अदा मूं लाइ न कुझु कयो आहे न कंदे, पर जेको मां कुझु कयां थो न, महिरबानी करे उनजे विच में न अच। पर अदी अदा तोखे अदी जा सुॾका ऐं रोइण ॿुधण में अचे थो, पर जेको हिन दिल ते मातम थी रहियो आहे हू तोखे नज़र छो नथो अचे? अॼु मां तोखे आख़िरी ॻाल्हि साफ़ साफ़ ॿुधाए छॾियां थो अदा, पोइ तूं एतबार करें या न करें, पर सच इहो अथई अदा, जेकॾहिं मुंहिंजी अरबेली वापसि न आई न तो पोइ मां ज़िंदा कोन रहंदुसि। हींअर तोखे इहा ॻाल्हि मज़ाक लॻंदी हूंदी, पर पछताईंदे मुंहिंजी मौत खां पोइ। पानी तो प्यार। अरबेली बात पटी न थी, जेके तोखे सत भिरा सत सुर समझाया न उन्हनि ते अमल कर। पोइ उहो ई त कयां पई। सिर्फ इहो ॿुधा त जबल खे कॾहिं थी पंहिंजी जुल्फनि जो असीर बणाए। भाॼाई तूं थोरो सब्र कर ऐं ॾिसंदी रहो त हीअ अरबेली नखरेली कीअं थी इन जबल खे बेवकूफ़ बणाए। जबल न हिनखे रबू चाहे थो ऐं कंहिं दोस्त जे प्यार में अखियूं विझणु मर्द जो शान आहे। वाह दोस्त वाह, वाह जी दोस्ती निभाई अथई। रबू मां अची वियो असांजो हमदर्द असांजो दोस्त रबू ख़ान अची वियो। अबा बिस्मिल्लाह कयो बिस्मिल्लाह। सत भिराई सतन भाइरनि सुधी घोर वञे, बीठो छोई वेह न। वेहां थो, पर पहिरियां मूंखे हिन खां कुझु पुछण दे। हिन खां छा पुछंदे? हिन खे अच्छा वठी आया हूं, इन में इबरत जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हीअ असांजे घर में रहंदो, असांजो बच्चो आहे। तूं वे वे सबा वे। अमड़ सब मुड़स माराए मुल्क तबाह करे हाणे वेठी थी मोह मथो पिटे। जेकॾहिं न इहा सोच पहिरियों रिथे हा त इन्हनि हालनि खे ई न पहुचे हा। अदी चवंदा आहिनि त भुली भुली भाण आई, सा बि न भुली। सॼा वथाण वेढ़ा वीरान थी वञनि, पोइ जे भुली भाण आई त कहिड़ो फर्क़ु पियो? तबाहियूं त थी वयूं न। ओ अदी जी जल हीअ उहा अभागण थई जंहिं पंहिंजे ख़ुशियुनि में ज़हर मिलाए मातम जो रंग ॾिनो आहे। अदी हिन जो घर कंहिं बि लुटियो नाहे, हीअ पंहिंजे घर जे बर्बादीअ जी पाण ज़िम्मेवार थई। पसड़ी अदी हाणे दुआ करे त कंहिंखे करे, जंहिंजे ज़िंदगीअ जी दुआ घुरे उहो को रहियो ई कोन्हे को।
अदी पर जे बद दुआ भी दे तो कई खे दे पांजे मुर्स जे सिर जी त पाण ही कातिल आन। बस चाची बस छोती हावा मता लफ्ज़न जो चिथरू वहाई नाए नसीने में सब वधीक दुखन साण जी। ये त शुरुआत आ दुखन जी। जॾहिं इहे दुख सूर अंदर में वाहिरो करे वेहंदई न पो पंहिंजे मथे में पाण बुक भरे मिटीअ जा विझंदीअ ऐं पो वॾे वात वाका कंदीअ दाहूं कूकू कंदीअ ओ मड़ पंहिंजो मुंहुं मथो पिटींदीअ माफ़ीअ जे लाइ आज़ियूं नियाज़ियूं कंदीअ पर अमड़ माफ़ीअ जो दर तोला ऐं मुश्किल खुले। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग बहुत मुश्किल थी वियो आहे ऐं रुगो अंदर सूर ई सूर जिंदगी। जी सर ओके सर। जी सर वो मुझे सामू बीठो है। आप मां पंहिंजी पूरी कोशिश कंदो सर। खुदा हाफिज़ सर। सूबेदार साहब कोई छा था चओ? मां छा चवंदुसि तव्हां ॿुधायो त मूंखे छा करणो आहे? वलीदाद ऐं मौलादाद खिलाफ़ एफआईआर दाख़िल करणी आहे। मां तव्हांखे हिकिड़ी सलाह ॾियां पहिरियां एफआईआर दाख़िल कयो सलाह बाद में। ठीकु आहे एफआईआर दाख़िल करियूं था ऐं अॼु जो अॼु उन्हनि ॿिन्हीअ खे गिरफ़्तार करे अचो। उन्हनि खे बि गिरफ़्तार करे वठंदुसि पर जेसि ताईं डेड बॉडी हथ नथी अचे तव्हांजो केस कमज़ोर रहंदो ऐं पोइ मां बि तव्हांजे लाइ कुझु न करे सघंदुसि। असांखे जंहिं जॻह ते शक आहे तव्हांजी मदद सां उन जॻह जी तलाशी वठी सघिजे थी। ठीकु आहे तव्हां जीअं चवंदव उअं ई थींदो। पोइ देरि न कयो सूबेदार साहब। हींअर जो हींअर वलीदाद वारनि मथां चढ़ाई कयो। मां तव्हां सां गॾु हूंदुसि। तव्हां पंहिंजो नंबर ॾेई छॾियो। जीअं ई मां ॻोठ ते चढ़ाई लाइ निकिरंदुसि त तव्हांखे फोन कंदुसि। सूबेदार साहब असां खां पहिरियां वलीदाद वारनि खे फोन करे होशियार त न कंदव न? हाणे तव्हां मूंखे पंहिंजे तरीक़े सां कमु करणु ॾियो। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे हमराह जी डेड बॉडी घुर्जे त अल्लाह ख़ैर कंदो। ख़ुदा कंदो त असांजो हमराह ज़िंदह हूंदो। जेकॾहिं ज़िंदह आहे त पोइ क़त्ल जी एफआईआर छो? पक न शक आहे ज़िंदह हुअण जो। हाणे जेतिरो जल्द थी सघेव न त वलीदाद मथां बाहि ॿारियो। अब्बा तू असांजे लाइ ग़लति पियो सोची। असां अहिड़ा माण्हू न आहियूं जहिड़ो तू असांखे सम्झी थो। हिकु मां न सभु तव्हांजे बारे में ईअं था चवनि। अरबेली खे वनवा में बजाए हिते पहुता आहियो। पोइ छा असां अरबेलीअ खे मौत जे मुंहं में छॾे अचूं? रिश्ते करण खां पहिरियां तव्हांखे अॻु पोइ सोचणु घुरिबो। तव्हां बि त वलीदाद वारनि सां मिटी कई पोइ तव्हां अॻु पोइ छो न सोचो? असां खां ग़लती थी वई हुई। इहा ग़लती असां खां बि थी वई। असांखे इहा ख़बर न हुई त वलीदाद वारा अहिड़ा ज़ालिम निकिरंदा। जॾहिं वलीदाद वारनि जी असुलियत सॼे साम्हूं अची वई न पोइ मूं सोचियो त मरूं त मरूं पर भेड़ खे बाहि में कोन विझंदासीं। इन सूरत खां हिते भॼी आया हूं। आहे तो जहिड़ो रिश्तो अब्बा अरबेलीअ लाइ असांखे ॿियो न मिलंदो। न न मां अरबेली सां शादी न कंदुसि। अरे चलो ई छा सफ़ा को बेवकूफ़ी। असां तोखे छॾे था रिश्तो ॾियूं ऐं तूं इनकार थो करी। मुंहिंजी भेड़ अरबेली लखनि में न करोड़नि में हिकु करोड़नि में। अब्बा जे तो अरबेली जो रिश्तो ठुकरायो न त तूं पाण खे वॾो बदनसीब सम्झंदे। अरबेली जे रिश्ते जी घुर रबू कई आहे मूं न। रबूअ जे पोयां धन दुश्मन जो आहे जबल। जे सुभाणे रबू मरी पए त मुंहिंजी भेड़ पोइ काॾे विझी ॿुधा। उहे दुश्मन मुंहिंजे पोयां बि आहिनि। हो सत भिड़ाई सतनि भाइनि सां गॾु तुंहिंजे मथां सदको वञे। ॻाल्हि दुश्मनीअ जी न आहे अब्बा। असांखे अरबेलीअ लाइ अहिड़े रिश्ते जी ॻोल्हा आहे जंहिंजो अॻियां पुठियां केरु न हुजे ऐं शादीअ खां पोइ उहो असां सां गॾु रहे ऐं उहो छोकिरो रुगो तूं आहीं।